जी शھदادڪوٽ शहरी इतिहाद जे सॾ ते नादरा आफीस जी शहर खां 4 किलोमीटर परे ॿाहिरि मुंतक़ली खिलाफ़ काल्ह ॿिए ॾींहं ते बि शहरीन एहतजाजी मुज़ाहिरो करे कोडमोड चौक ते पहुची एहतजाजी धरणो हंयो वियो। इन सिलसिले में शहरी इतिहाद जे सॾ ते शहरीन कोडमोड चौक ते धरणो हणी नादरा जी आफीस मुंतक़ली नामंज़ूर, नादरा जो ऑफिसर अजमल खोखर खे हटायो जा वॾा नारा हंया। इन मौक़े ते शहरी इतिहाद जे अॻुवाणनि ऐं सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे शहरी इतिहाद जो उबदार मीरजत, सिविल सोसाइटी जे कामरेड उर्सिलो ऐं ॿियनि चयो त नादरा ऑफिस जी शहर खां ॿाहिरि 4 किलोमीटर परे नादरा जी मुंतक़ली जो को बि इख़लाक़ी क़ानूनी जवाज़ कोन्हे। नादरा जी ऑफिस खे शहर खां ॿाहिरि मुंतक़िल करण जो सिर्फ़ु हिकिड़ो ई मक़सदु आहे त नादरा ऑफिस जी ख़ाली थियल क़ीमती प्लाट ते कब्ज़ो करणु आहे, जेको साज़िश शहरी कंहिं बि सूरत में कामयाबु थियणु न ॾींदा। हिननि नादरा जे बाअख्तियारनि खे अपील कई त नादरा ऑफिस जी शहर खां 4 किलोमीटर ॿाहिरि मोटर वेट ते तामीर करण वारो फ़ैसिलो वापसि वरितो वञे। ॿी सूरत में शहरी एहतजाज वारे सिलसिले खे वसी कंदा। صالح, कोसो, इबरत टेलीविज़न न्यूज़, शहदादकोट।